खबर खां नाज़रीन तव्हांखे आगाही ॾियूं पिया। पेट्रोल शयुनि जे अघनि में वॾे पैमाने ते घटिताईअ जो ऐलान कयो वियो आहे। पेट्रोल 15 रुपया 39 पैसा सस्तो कयो वियो आहे। पेट्रोल जे अघनि में 15 रुपया 39 पैसा फ़ी लीटर घटिताई कई वई आहे। नओं अघु 273 रुपया 10 पैसा आहे। हाई स्पीड डीज़ल फ़ी लीटर 70 रुपया 88 पैसा सस्ती थियण बाद नओं अघु 274 रुपया 8 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कयो वियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन तव्हांखे आगाही ॾियूं पिया। पेट्रोल शयुनि जे अघनि में वॾे पैमाने ते घटिताईअ जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। पेट्रोल 15 रुपया 39 पैसा सस्तो कयो वियो आहे। पेट्रोल जे अघ में 15 रुपया 39 पैसा फ़ी लीटर घटिताई कई वई आहे, जॾहिं त नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। पेट्रोल जो नओं अघु 273 रुपया 10 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कयो वियो आहे। हाई स्पीड डीज़ल जे फ़ी लीटर ते 70 रुपया 88 पैसा घटिताई कई वई आहे। लाइट डीज़ल 70 रुपया 54 पैसा फ़ी लीटर सस्ती थी वई आहे। गासलेट 9 रुपया 86 पैसा फ़ी लीटर सस्तो कयो वियो आहे। नओं अघु 173 रुपया 88 पैसा मुक़ररु कयो वियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे आगाही ॾियूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल शयुनि जे अघनि में वॾे पैमाने ते घटिताई कई वई आहे। पेट्रोल 15 रुपया 39 पैसा सस्तो कयो वियो आहे। पेट्रोल जो अघु 15 रुपया 39 पैसा फ़ी लीटर घटिताईअ जो ऐलान कयो वियो आहे। नओं अघु 273 रुपया 10 पैसा कयो वियो आहे। हाई स्पीड डीज़ल फ़ी लीटर 70 रुपया 88 पैसा सस्ती थियण बाद नओं अघु 274 रुपया 8 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कयो वियो आहे। गासलेट 9 रुपया 86 पैसा फ़ी लीटर सस्तो कयो वियो आहे। गासलेट जो नओं अघु 173 रुपया फ़ी लीटर हूंदो। लाइट डीज़ल जी क़ीमत में पिणु 70 रुपया 54 पैसा फ़ी लीटर घटिताईअ जो ऐलान कयो वियो आहे। नाणी वारी वज़ारत तेल सस्तो करण जो नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खां। जी कुर्बान, छा तफ़सील आहिनि, आगाही ॾिजो। जी वफ़ाक़ी हुकूमत ॿियो भेरो तेल जी क़ीमतुनि में घटिताई करे छॾी आहे। हिन भेरे वॾी पैमाने ते तेल जी क़ीमतुनि में कमी कई वई आहे। पेट्रोल जे फ़ी लीटर क़ीमत में 15 रुपया 39 पैसा घटिताई कई वई आहे, जॾहिं त हाई स्पीड डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 70 रुपया 88 पैसा कमी कई वई आहे। उन सां गॾोगॾु गासलेट ऐं लाइट डीज़ल जी क़ीमतुनि में पिणु कमी कई वई आहे। गासलेट जे फ़ी लीटर क़ीमत में 9 रुपया 86 पैसा, जॾहिं त लो स्पीड डीज़ल जे फ़ी लीटर क़ीमत में 7 रुपया 54 पैसा कमी कई वई आहे। ओभरा या सभिनी वज़ीर खे मोकिली वज़ीर जी मंज़ूरी खां पोइ नाणे वारे वज़ारत तेलनि में घटिताई जो बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन जारी करे छॾियो, जंहिं ते अमल दरामद पिणु शुरू थी वियो आहे। जी वॾी महिरबानी कुर्बान, आगाही ॾियण जी।